वियो हो। ब्रेकिंग न्यूज़ जमा करींदा हलूं। छत्तीस ज़िले में कोरोना वायरस सबब पहिरीं फौतगी थी आहे। 2 ॾींहं अॻु झम्पी लॻ पहुतल पेरसन शख़्स जी कोरोना रिपोर्ट पॉज़िटिव अचण बाद इंतज़ामिया में थतलो मची वियो हो। 60 वरी जो पेरसन शख़्स 2 ॾींहं अॻु जिना अस्पताल कराची में फौत थी वियो। अहम ख़बर वाक़े ॾींदा हलूं। छत्तीस ज़िले में कोरोना वायरस सबब पहिरीं फौतगी थी आहे। 2 ॾींहं अॻु झम्पी लॻ पहुतल पेरसन शख़्स जी कोरोना रिपोर्ट पॉज़िटिव अचण बाद इंतज़ामिया में थतलो मची वियो हो। 60 वरी जो पेरसन शख़्स 2 ॾींहं अॻु जिना अस्पताल कराची में फौत थी वियो हो। छत्तीस ज़िले में कोरोना वायरस सबब पहिरीं फौतगी थी आहे। अपडेट मालूम कंदासीं। असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केटीएन न्यूज़ रिपोर्टर महबूब विरोही। जी महबूब, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी ताईं अफ़सोसनाक ख़बर शेयर करी रहिया आहियूं जनाब दिलीप साहब जो छत्तीस ज़िले में कोरोना वायरस जो पहिरियों पॉज़िटिव केस जेको आहे फौतगी थी आहे। पॉज़िटिव रिपोर्ट अची वई आहे। उनजी फौतगी जी 2 ॾींहं अॻु में जना अस्पताल कराची में दाख़िल करायल रेलवे खाते जो हिकु मुलाज़िम आहे जंहिंजो ताल्लुक जमपीर सां आहे। जमपीर जे भरिसां रमज़ान जो रवाती ॿुधायो वञे थो। उहो मुख़्तलिफ़ सबबनि जे करे हुनखे तकलीफ़ हुई, ख़ासि तौर ते पेट जी मुख़्तलिफ़ तकलीफ़ात ॿुधाए था। उहो दाख़िल हो जना अस्पताल में। उते हुनजी गुज़िरियल राति फौतगी थी आहे। गुज़िरियल ॾियारे उनखे जमपीर में उनजी तस्दीक जमपीर जे भरिसां मकानी कब्रिस्तान में कई वई आहे। जंहिंखां पोइ अॼु रिपोर्ट जेका आहे इदत अस्पताल जे तरफ़ां जारी कई वई आहे। इदत लेबोरेटरी जे पारां उनजी तस्दीक कई वई आहे त 7 वारे जो जेको पीरसन आहे उहो कोरोना वायरस उनजो पॉज़िटिव हो। जेको हाणे उनजी तस्दीक कई वई आहे त उहो फौत थियो आहे। ऐं उनजी तदफ़ीन वारी रस्मनि में ऐं उनजे वारसनि जेके शरीक थिया आहिनि उहे गुस्ल वारी रस्मनि में उन सभिनी खे इंतज़ामिया डीसी ठट्टो उस्मान तनवीर एसएसपी ठट्टो ऐं रेंजर पुलिस खाते टीम समेत जमपीर पहुची रहिया आहिनि। जमपीर रवाना थी चुका आहिनि। उते हिननि फ़ैसिलो कयो आहे पहिरीं महीने में उहे जेके वेझा रिश्तेदार आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेके तदफ़ीन वारी रस्मनि में जेके माण्हू शरीक थिया आहिनि उन्हनि सभिनी में आइसोलेशन में मुंतक़िल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। क्वारंटाइन करण जो तय कयो वियो आहे। हाणे उते टीम पहुचे पई ऐं उन खां पोइ तय कयो वेंदो त केतिरा माण्हू हिन में उन्हनि खे क्वारंटाइन कजे थो। पर अफ़सोसनाक ॻाल्हि आहे त छत्तीस ज़िले में पहिरियों जेको आहे कोरोना जे सबब जेका आहे पीरसन जी फौतगी थी आहे जंहिंजी तस्दीक जेका आहे जना अस्पताल जी ज़रिए में कई आहे। हुन सां गॾोगॾु जेका इदत अस्पताल आहे उनजी लेबोरेटरी उनजी बि तस्दीक करे छॾी आहे। जी महबूब विरोही, अपडेट लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। छत्तीस ज़िले में कोरोना वायरस सबब पहिरीं फौतगी थी आहे। 2 ॾींहं अॻु झम्पी लॻ पहुतल पेरसन शख़्स जी कोरोना रिपोर्ट पॉज़िटिव अचण बाद इंतज़ामिया में थरथलो मची वियो आहे। 60 वरियनि जो पेरसन शख़्स 2 ॾींहं अॻु